अस्सलाम वालेकुम अब्बा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो नी सफ़ा ईअं टेठ लॻा पिया हो नी हे अॼु मां हिते तव्हांखे जेको आहे सो सुसी जे बारे में थी ॿुधायां। सुसु न सम्झजांव अब्बा सुसी ऐं इन जो जेको आहे सो स्पेलिंग अथव SUSI सुसी। अब्बा हीअ हिकिड़ी नई स्कॉलरशिप आई आहे। मां चयो अब्बा पंहिंजे भाणेजनि ऐं भाणेजियुनि खे ॿुधायां त असांजा सिंधी बि इन्हनि स्कॉलरशिपनि में अचनि ऐं अॻिते तरक़ी करनि। अब्बा शाये जो तव्हांखे हिकिड़ो राग बि ॿुधाईंदसि अॼु मां तव्हांजे सभिनी खे तव्हांजे नाम थी कयां पई मां। हिकिड़ो अल्लाह जो ॿियो तुंहिंजो सहारो हिकु तूं ई आहीं वो मूंखे ढोलण प्यारो हिकु तूं ई आहीं वो मूंखे सॼण प्यारो। हे मां सभिनी सिंधियुनि जे नाले थी चवां इहो राग तव्हां मूंखे ॾाढा प्यारा हो। पोइ बसि मां जीअं ई मूंखे ख़बर पई त सुसी जी स्कॉलरशिप आई आहे मां चयो अब्बा वारो करे वीडियो ठाहे ईअं न त कंहिंखे देरि थी वञे त मां बि तव्हांखे इहो अर्ज़ड़ो कंदसि। हिकिड़ो वाहूं ॿधे भाई पोती मुंहिंजे पेरनि ते अथव त भले तव्हां मिसाल जेकॾहिं न बि अप्लाए कयो मिसाल तव्हां यूनिवर्सिटी मां निकिरी विया हुजो या छा बि त ज़रूरु शेयर कयो त जीअं ॿियनि सिंधियुनि खे ख़बर पवे। अब्बा असांखे माण्हू जेके आहिनि सभु पुठिते था सम्झनि त असां पोइते पियल आहियूं जाहिल आहियूं अलाए छायूं पर असां उन्हनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त असां जेको आहे सो वॾा अॻिते निकिरी चुका आहियूं असांजे लाइ तालीम वॾी अहमियत थी रखे। बसि पोइ उनजे करे मां इहो ॿुधाईंदीसांव इन जी जेका लास्ट तारीख़ अथव या जेका आख़िरी तारीख़ अथव उहा अथव 17 डिसंबर 2019 त ज़रूरु अप्लाए कयो इन खां पहिरियों इन में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त केरु अप्लाए करे सघे थो। जेके महिल तव्हांजा सुवाल हूअं ईंदा आहिनि माॾे त मासी हे सुवाल कीअं हो सुवाल कीअं त उहो मां सॼा अॼु तव्हांजे हिन वीडियो में क्लियर कंदसि जीअं तव्हांखे माना मुश्किलात न थिए अप्लाए करण में। त इन में जेको आहे सो 2 सेमेस्टर वारा 3 वारा 4 वारा 5 वारा 6 वारा 7 वारा 8 वारा बि करे सघनि था। 8 वारनि जे लाइ मां इहो चवंदुसि तव्हांजी क़िस्मत आहे पोइ अलाह तव्हांखे कामयाबु थो करे अलाए न करे पर ॿिया त सभु माना करे सघनि था। हे जेको प्रोग्राम आहे अब्बा इहो 6 हफ़्तनि जो आहे माना ईअं सम्झो 1.5 महीने जो प्रोग्राम आहे। इहो थींदो इहो तव्हांखे जॾहिं वञिणो पवंदो इहो जून जे आख़िर में तव्हां वेंदव हितां ऐं अगस्त जे शुरू में वापसि ईंदव माना 6 हफ़्तनि जो प्रोग्राम आहे। इन में जेको आहे सो 30 शागिर्द थींदा आहिनि इहे सिलेक्ट था चवनि अलाए छा था चवनि मूंखे त नालो बि नथो अचे पियो सिलेक्ट थींदा आहिनि ऐं इन में तव्हांजी जेके छोकिरा मूंखे पुछंदा आहिनि सदाईं त मासी असांजी CGPA त सफ़ा घटि आहे मूंखे त 2 सपिलियूं लॻल आहिनि 3 सपिलियूं लॻल आहिनि मां अप्लाए कयां की न कयां। अब्बा हिन में तव्हांजी CGPA GPA फलाण ढिमकाण परसेंटेज अलाए छा था चवनि। अब्बा असां त स्कूल वियासीं कोन पर हाणे मुसविर वीचारो ॿुधाईंदो आहे मूंखे सॼो ॾींहुं त मासी हीअं हूंदो त हीअं हूंदो। अब्बा हिन पलव ते हाणे असांजी उमिरि आहे हाणे इहे शयूं सिखण जी जवानी में अब्बा कॾहिं सिखी न सघियासीं हाणे त मूंखे इहे सम्झ में बि कोन थियूं अचनि। चए मासी CGPA इहो माना कुझु बि पुछनि ई नथा अप्लाए कयो बसि। इहो अथव त इन में जेको आहे तव्हांजी उमिरि जेका आहे उहा 18 सालनि खां घटि न हुजे ऐं 25 सालनि खां वधीक न हुजे माना 18 खां वठी 25 सालनि जी उमिरि ताईं तव्हां हिन में अप्लाए करे सघो था। ऐं हिन में अंडर ग्रेजुएट मूंखे त नालो बि नथो अचे चए अंडर ग्रेजुएट जेको आहे सो करे सघनि था माना जेके यूनिवर्सिटी में आहिनि मास्टर वारा न PhD ऐं MPhil वारा न अब्बा रुगो इहे जेके इन में अंडर ग्रेजुएट वारा जेके माना बैचलर था करनि पिया। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदीसांव त SOP अब्बा जेका यू ग्रेड में इहो मां मथो आयो SOP वारो इहो SOP इहा निभागी SOP हिते बि अची वई। अब्बा इहे तव्हांखे 250 जेके आहिनि लफ़्ज़ लिखणा आहिनि लौज़ ऐं 250 लौज़नि में ई तव्हांखे ॿुधाइणो आहे त माना तव्हां शो तव्हांखे सिलेक्ट करनि तव्हां में अहिड़ो छा आहे जेको तव्हां माना सिलेक्ट शो। उन खां अलावा हिन में हिकिड़ी ॿी शइ जी माना थोरी वधाए पए उहा इहा आहे त तव्हांखे हिन में पॉलिसी मेकिंग जे बारे में बि लिखिणो पवंदो। पॉलिसी मेकिंग इन जे करे जो हे जेको प्रोग्राम आहे तव्हांखे मोकिलींदा हिन में अमेरिका में ऐं तव्हांखे माना सेखारींदा त तव्हांजे मुल्क जा मसइला कहिड़ा आहिनि ऐं हिते जेके आहिनि अमेरिका जा मसइला अमेरिका 52 सूबा आहिनि हितां जा तॾहिं बि अमेरिका जो माना सिस्टम जेको आहे उहो सफ़ा ईअं टाइट लॻो पियो आहे त ईअं छो आहे। पाकिस्तान जा रुगो 4-5 सूबा आहिनि बि पाकिस्तान जेको आहे सो मसइलनि में घिरियो पियो आहे त उहो माना तव्हांखे ॿुधाईंदा त कहिड़ा मसइला आहिनि कीअं सिस्टम वग़ैरह आहे।
उन खां अलावा अबा तव्हांखे SOP जी मां ॿुधायमि त तव्हां SOP जे बारे में वधीक जेकॾहिं तव्हांखे वीडियो ॾिसणा आहिनि त मुंहिंजो ॿियो चैनल अथव यूट्यूब ते मुसविरिस्टिक जे नाले सां। हे त सिंधी मुसविरिस्टिक आहे, हो सिर्फ़ु मुसविरिस्टिक अथव। उन में तव्हां माना SOP जे बारे में वधीक डिटेल में माना करे सघो था, ॾिसी सघो था उन जे बारे में। उन खां अलावा जेको तव्हां पढ़ो था, मिसाल अबा फलाणो जीअं मुसविर आहे, जीअं पढ़े थो फिल्म मेकिंग, अबा मूंखे त नालो बि नथो अचे, भाउ ॾियांसि अलाए छा थो पढ़े पियो, कंहिंजो इंजीनियरिंग थी वियो, कंहिंजो मेडिकल थी वियो, को दागदरी थो पढ़े, को इंजीनियरिंग थो पढ़े, अलाए छा छा पढ़े, अबा मूंखे त नाला बि नथा अचनि, मां हाणे तव्हां सां कूड़ आहियां। त इहे जेका बि माना तव्हां पढ़ो था, सभु जेके आहिनि फील्ड आहे, का बि फील्ड अहिड़ी न आहे जेका हिन में न हुजे। त इहो बि मसइलो थियो न, मां पुछंदा आहिनि मासी मां मेडिकल में आहियां, मां पढ़ां, मां अप्लाई करे सघां थो या नथो करे सघां, त अबा हर को अप्लाई करे सघे थो हिन में। उन खां अलावा जेको आहे सो जीअं यू ग्रेड में ॾिसंदा आहिनि त मां पोइ को छोकिरो ॻोठाणो आहे त वीचारे खे चांस ॾियूं, हिन में ईअं न आहे, हिन में मेरिट ते ई सॼो कमु थींदो तव्हांजो, ॻोठ जा हुजो खणी शहर जा हुजो, तव्हांखे इहो कंदा। उन खां अलावा अबा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त सफ़ा फुली फंडिड लॻी पई अथव, माना रुपियो बि तव्हांजो ख़र्चु टको बि न ईंदो, तव्हांखे किरायो बि ॾींदा, तव्हांखे हर शइ ॾींदा, इवन तव्हांखे हिते जेको आहे सो iPad ऐं मोबाइल बि वठी ॾींदा, त जीअं तव्हां माना हलायो। मां चयो आई ॿियो छा घुरिजे, इहो त मूंखे बि न ॾिनऊं कॾहिं ज़िंदगी में। त इहो तव्हांजो जेको आहे सो अबा इहो ॾाढो कम जी शइ अथव, हिन में अप्लाई कयो। उन खां अलावा तव्हांजो इंटरव्यू थींदो। हाणे जेके SOP घणा माण्हू छा कंदा आहिनि, ॿियनि खां लिखाईंदा आहिनि, पोइ जॾहिं ॿियनि खां जो तव्हां SOP लिखाईंदव नी, त उहो तव्हां इंटरव्यू में पकड़िजी वेंदव, छो तव्हांजा वर्ड जेके तव्हांजा लफ़्ज़ आहिनि उहे हुते मैच ई न थींदा, छो त तव्हांखे त एतिरी अंग्रेज़ी नथी अचे जेका तरह तव्हां हिन में लिखी आहे, पोइ तव्हां पकड़िजी पवंदव। अबा इन जे करे चवंदीसांव त पंहिंजो कमु पाण कयो, ॿियनि खां थोरी घणी माना ईअं हेल्प जेका छा था चवनि अलाए, मदद ज़रूरु वठो, पर माना बाक़ी सॼो पाण कयो। हे मां सॼो कारतूसनि तो थी पढ़ी ॿुधायांव। मां त चओ त कारतूस मांखां वधीक अबा तव्हांखे वधीक ख़बर आहे कारतूस छा हूंदा आहिनि, पेपरनि में न ॾिठो तव्हांजे कारतूस हिननि में जोराबनि में विझी घुमंदा हुआ ऐं अलाए छा छा। मां पहिरियों पटेवाले जी नौकिरी कंदी हुअसि न, पोइ उते मां ॾिसंदी हुअसि इहे सॼा कुझु, स्कूल त मां पाण पढ़ी कोन आहियां कॾहिं, पर इहे माना ॿुधायांव थी त ईअं थींदो अथव सिस्टम। उन खां पोइ अबा कम्यूनिटी सर्विस, माना कम्यूनिटी सर्विस ईअं त अबा मां को भलाई जो कंहिंसां कमु कयो, को मां यूनिवर्सिटी जेके अलाए सोसाइटियूं था चवनि, अलाए छा था चवनि अबा, इन्हनि में को क्लब आहिनि, को छा आहे, उन्हनि में माना मां मेंबर आहियां, को छा, इन में बि तव्हां उन जे बारे में लिखी सघो था। या यूनिवर्सिटी में जेके US मन थी, इहे जेके छा यूनिवर्सिटी मन अलाए छा थियनि था, मूंखे त नालो बि नथो अचे, इन्हनि में बि जेकॾहिं तव्हां कयो था माना हिसो वठो था, त उहो बि तव्हां लिखी सघो था इन्हनि शयुनि में। ऐं उन खां अलावा ॿिया पुछनि था त चए मासी जेके सालियाने सिस्टम में आहिनि, जीअं मिसाल मेडिकल वारनि जो हिकु सेमिस्टर सिस्टम कोन्हे को, उन जो रुगो ईयरली सिस्टम आहे, त उहे अप्लाई करे सघनि था या न, उहे बि अप्लाई करे सघनि था। त हे माना इलाही सुठो मौक़ो आहे तव्हांजो। ऐं हिन में सिंपल तव्हांखे जेको आहे सो सादी इंग्लिश खपे, एॾी का फाड़ा मारण वारी बि अंग्रेज़ी कोन खपे। ॿियो अबा हिन में न टाफिल अथव, न को ॿियो अथव आइल्स अथव, न को इंग्लिश जी ॿी का टेस्ट अथव। त तव्हां माना जेके चवंदा हो त मासी हीअं न हूअं छा कयूं छा न कयूं, त उहो माना जेको आहे सो तव्हां बची विया इन शइ खां। उन खां अलावा तव्हां चवंदो त मासी इहो त सॼो सही आहे, सॼो कुझु ॿुधायो वई आहे, पर अप्लाई किथे कयूं। अबा अप्लाई कयो हिते तव्हांखे मां ॿुधायां थी, मां हिन वीडियो जे मथां जेको आहे सो तव्हांखे लिंक ॾियां थी, जेकॾहिं तव्हां फेसबुक ते था ॾिसो त, ऐं जेकॾहिं तव्हां इंस्टाग्राम ते था ॾिसो त पोइ तव्हां फेसबुक मुंहिंजे पेज ते सिंधी मुसविरिस्टिक ते वञी करे उहा लिंक खोलियो, उहा लिंक ते तव्हांखे फारम मिलंदो, उहो फारम तव्हां भरे करे, ऐं मां तव्हांखे हिकिड़ी उहो थी ॿुधायां, हेठि ॾिसिजो हिन में तव्हांखे मिलंदी ईमेल, उन ईमेल ते उहो फारम भरे करे मोकिलियो, मतां उते सबमिट कयो, हुन ते जमा कराए छॾियो, हुन ते वेबसाइट वारो तव्हांजो माना उहो न थींदो, जमा ई न थींदो। इहो तव्हांखे जमा कराइणो आहे हिन ईमेल ते मोकिले करे। सही आहे। हाणे मां वॾी वीडियो थी वेंदी, वरी चवंदो त मां तूं असांजो टाइम थी ख़राबु करे ऐं असांखे तूं वांदो सम्झो आहे छा। बसि पोइ हलो तव्हांखे ख़ुशि करे मुंहिंजूं त तव्हां सां दुआऊं आहिनि। मां त रोज़ु चवंदमि त तव्हां अॻिते वधो, तव्हां असांजा सिंधी बि अॻिते वधनि, असांजो नालो रोशन कनि, ऐं तव्हां जॾहिं ॿाहिरि वेंदव न त तव्हांखे माना हिकिड़ी ॿी दुनिया जी ख़बर पवंदी। जीअं असां हिकिड़े जीअं चवंदा आहियूं मिसाल ॾींदा त ॾेॾर जेको आहे सो
खूह में वेही करे ऐं चवंदो त हीअ ई दुनिया आहे। ईअं न आहे न, दुनिया वॾी आहे, तव्हांखे वॾो कुझु सिखण जे लाइ मिलंदो। ऐं इन नियत सां वञो ॿाहिरि त असां जॾहिं वापसि ईंदासीं त पंहिंजी सिंध खे, पंहिंजे पाकिस्तान खे उन शइ जेका असां सिखी आया आहियूं उन मां फ़ाइदो ॾींदासीं। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे कामयाबु करे। मां जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ॿियो को तव्हांखे सुवाल, जेका शइ तव्हांखे सम्झ में न आई हुजे त कमेंट में मूंखां पुछो या मैसेज करे पुछो। मां त सभिनी खे रिप्लाई कंदी आहियां। आबा तव्हां ॾिठो हूंदो। अलाह तव्हांखे ख़ुशि करे। मां सदकू